त ब्रज जी च घटना, हिकिड़ा संत परिक्रमा मार्ग में रहंदा, रोज भगवान जो भजन कंदा, 4 घरनि मां वञी भिक्षा वठी ईंदा, 5 घर न वेंदा कॾहिं बि, ऐं भगवान जी दया सां 4 घरनि में उन्हनि खे मिली वेंदो। पोइ शाम जो भजन करे जेॾी महिल उन्हनि जो नितनेम पूरो थी वञे, शाम जो भोजन पाईंदा। हिकु बार जी ॻाल्हि, उन्हनि खे मञण वारो हिकिड़ो सेवक आयो, कोई ख़ुशीअ जो कारज हुयो उनजे घर में, त मालपुआ खणी आयो। बाबा घर में हे कारज आहे, तव्हांजी कृपा सां संतन वाधायूं ॾिनियूं, भई ॾाढो सुठो ॾाढो सुठो, मां तव्हांजे लाइ मिठाई खणी आयो आहियां, मालपुआ खणी आयो आहियां। साईं हे स्वीकार कयो, संतन टेबल 4 घरनि मां भिक्षा वठी करे खाईंदा आहियूं, 5 घर बि न वेंदा आहियूं, नियम आहे। चवनि बाबा मां तव्हांजो सेवक आहियां, एॾी तव्हांजी सेवा कंदो आहियां, तव्हांजे दर जी सेवा कंदो आहियां, मूं ते कृपा कयो, मुंहिंजे प्रेम जे ख़ातिर स्वीकार कयो। पहिरियों त संतन ॾाढो मना कयो, वरी चयूं ठीकु आहे भाई, प्रेम जी बलिहारी आहे, प्रेम जे कारण सभु ठीकु आहे, स्वीकार आहे। चयूं ठीकु आहे, ॾेई छॾ हाली, शाम जो खाईंदासीं, छो जो उहो नियम मां न छॾींदुमि, पहिरियों भजन कंदुमि, पोइ जेॾी महिल मुंहिंजो भजन थी वेंदो, संध्या जो मां तुंहिंजो हे मालपुआ बि खाईंदुमि। चओ हरे राम। चयो ठीकु आहे बाबा। पोइ सेवक ॾेई हली वियो, संतन बगल में रखिया, ऐं वरी पंहिंजे आसन ते वेठा, वरी नाम जपण लॻा, भक्ति करण लॻा। पर अॼु कमाल जी ॻाल्हि, जेॾी महिल जीअं अखियूं बंदि करे नाम जपनि, त बगल में ध्यानु वञे, मालपुआ पिया आहिनि। चओ हरे राम। हाँ, हीअं थींदो आहे न भाई, कई बार ईअं थींदो आहे, असां त पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। मान लो नाश्ते में बढ़िया कोई आइटम ठहियो हुजे, घर में नाश्ते में कोई बढ़िया आइटम ठहियो हुजे, त जंहिंखे अगरि उहो उनजो फेवरेट आइटम हुजे या कुझु उनखे पसंदीदा हुजे, तो सभु कम छॾे करे पहिरियों सनानु करणु भॼंदो आहे। भैया जल्दी सनानु कर, बिना साबुण लॻाए कर, भैया नाश्तो तैयार आहे, करिणो आहे, ध्यानु होॾे हूंदो आहे, क्रिया भले कहिड़ी बि करे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। इहो अक्सर निर्जला एकादशी ते त वधीक थींदो आहे भाई, 2 ॾींहं ते, माफ़ कजो, बारस ते, हा न, बारस ते 5 बजे ई निंड खुली वेंदी आहे, उन ॾींहुं असां ब्राह्मण खे ॻोल्हींदा आहियूं। वैसे वीचारा ब्राह्मण देवता ईअं ई मिली वेंदा आहिनि, उन ॾींहुं न मिलंदा आहिनि, उन ॾींहुं ॾाढो जल्दी न मिलंदा आहिनि, ताकी असां जल्दी पंहिंजो विर्त खोले सघूं। त हाणे संत भजन कर, उन्हनि जो ध्यानु काॾे वञे, मालपुअन। हे ॾेई हली वियो आहे, 2 बार थियो, 4 बार ईअं थियो, भजन में बाधा अचे। वरी अखियूं बंदि कयूं, ध्यानु कनि भगवान कृष्ण जो, थोरो सो ई जेॾी महिल बसि ध्यानु हेॾे होॾे थिए, त ध्यान में वरी मालपुआ नज़र अचनि, वरी अखियूं खोलनि त बगल में मालपुआ, वरी खुशबू बि अचे। संत ॾाढो परेशान थिया, तुरंत उथिया, वो डब्बो ई खयूं, ॿाहिरि निकिता घर जे, 4 बंदर बीठा, चइनिनि खे खाराए छॾियूं। चओ हरे राम। तुरंत चइनिनि खे बाटे बाटे बंदरनि खे खाराए छॾियूं, दॿो ॿाहिरि फिटी कयूं, वरी आया, आसन ते वेठा, अखियूं बंदि करे पंहिंजे मन खे चवण लॻा, हाणे खाई ॾेखार भाई। हा, एॾी देरि खां परेशान पियो करे, मन खे था चवनि हाणे खाई ॾेखार, तूं मूंखे भजन नथो करणु ॾे। जॾहिं नियम आहे की मां शाम जो खाईंदो आहियां, तेसिताणी बि अगरि तोखे इंतजार कोन्हे, हाणे खाई ॾेखार। अहिड़ा संत। चओ हरि राम। भजन में कोई बाधा ई न हुजे भाई, वो विकार ई पैदा न थिए, सभिनीनि खे दूर करे छॾींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ो भगवान जे भजन सां उन्हनि खे मोह, अहिड़ो प्रेम भाई।